नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त एडिशनल सेशन जज इनायतुल्लाह जी अदालत में ॻोठ कासिम जो तड़ अछड़ो थर जे रवासण नागो फ़कीर जे वकील फरहान बोज़दार जी मार्फत दाख़िल दरख़्वास्त ते अदालत में पेश कयो वियो। जज इनायतुल्लाह भुट्टो मोकल ते हुअण करे 21 दिसंबर ते मुलतवी कई वई है। दरख़्वास्त में पंहिंजो मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त मुंहिंजी भाणेजी 10 वरिय जी मासूम न्याणी जिया धी निहाल दर्स खे ज़बरदस्ती 50 वरिय जे पोड़े हबीब दर्स सां शादी कराई वई है। हिन जी उम्र शादी जी नाहे, संदसि उम्र नंढड़ी है। अहिड़ी दरख़्वास्त ते एडिशनल सेशन इनायतुल्लाह भुट्टो SHO खिपरो मनवर राजपर खे हुकुम जारी कंदे 19 दिसंबर 2020 ते नींगरी जे माउ पीउ घोट मौलवी समेत दरख़्वास्त में शामिल 14 माण्हुनि खे अदालत में पेश कयो वियो, जंहिं ते पुलिस अॼु समूरनि माण्हुनि खे मौलवी अहमद समेत पेश कयो, जंहिं सीनियर सिविल जज माशूक वटि पेश कयो वियो, जंहिं कुंवर जिया ऐं ॿियनि खे ॿीहर 21 दिसंबर ते पेश करण जो हुकुम ॾिनो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।